कुल्ल वलिय्यिक वल-हुज्जति सलवातुक अलैहि व अला आलिहि हौदहि अस्सअति व फी कुल्लि सअह वलिय्यन व हाफ़िज़न व क़ाइदन व नासिरन व दलीलन व अईना हत्ता तस्किनहु अर्दक तौअन व तुमत्तिअहु फ़ीहा या मुदब्बिरल उमूर या बाइस मन फिल क़ुबूर या मुजरियल बुहूर या मुलय्यिल हदीदिल दाऊद सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद बुलंद व सलवात पढ़ो। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे हैदरी, सलवात पढ़ो मुहम्मद। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि वस्सलातु अला अहलिहा वल लअनतु अला अहलिहा अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ाल रसूलुल्लाहि सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मसलु अहलि बैती कमसलि सफ़ीनतिन नूह मन रकिबहा नजा व मन तख़ल्लफ़ अन्हा ग़रिक़। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद। खुदावंद आलम चार मासूमीन जे सदके तवां असांजो ते चढ़ क़बूल मंज़ूर फरमाए। मानिया जो तरुनल और नियाज़ साईं मुसाफ़िर शाम सदके अल्लाह से क़बूल मंज़ूर फरमाए। हक़ चवण जी, ॿुधण जी, सम्झण जी, क़बूल करण जी, हक़ ते माणण जी तौफ़ीक़ अता फरमाए। गॾिजी सलवात पढ़ो मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद। मुंहिंजी ॿी नियत ही पर भाऊ सैयद हिकिड़ी गुफ़्तगू अध में छॾी त सफ़ीनो चाहे। इहो लफ़्ज़ सफ़ीना त तव्हां ॿुधो आहे ऐं रवायत ॿुधी थो, पर थोरी वज़ाहत करे तव्हांजे साम्हूं मां पेश करणु चाहियां थो त इन हदीस जो मतिलबु छा आहे। सलवात पढ़ो मुहम्मद। नाराए तकबीर, नाराए तकबीर, नाराए रिसालत, नाराए रिसालत, नाराए हैदरी, नाराए हैदरी। हुसैनियत, हुसैनियत, यजीदियत, यजीदियत, आले मोहम्मद के बुलंदर सलावत। सरकार जो मशहूर मारूफ फरमान मसलो अहले बैती कमसले सफ़ीनतिन नूह। ए मुझी उम्मत, मुझे अहल बैत के समझो, मुझे अहल बैत की मिसाल कश्ती नूह वाली। अगे फरमाइन था मन रखे बाहर न जा, जेको भी अहल बैत की कश्ती में चढ़ंदो वो पार, जेको भी न चढ़ंदो वो ख़्वार। ठीक है। मुसलमाननि शाम में हिकिड़ो कारखानो ठाहियो। जो कारखानो मोटरसाइकिलनि जो, कारुनि जो न। इन कारखाने में कारीगर विहारिया शामिल त जेके हदीसूं अहल बैत जे शान में आहिनि अहिड़ियूं हदीसूं पोड़नि जे शान में ठाहिनि। मिसाल तौर ते नबी फरमाया अल हसन वल हुसैन सैयदा शबाब अहल जन्ना। हसनैन जन्नत जी जवाननि जा सरदार आहिनि। त हिननि ठाहियो त फलाणा फलाणा जन्नत जे क़ुरान जा सरदार पर ठही न। छो त नबी फरमाइनि था त जन्नत में कोड़ा वेंदा ई न। जॾहिं कोड़ा हूंदा ई न त सरदार कया। ठीक से। वरी अजीब ॻाल्हि इहा आहे त जॾहिं बि कूड़ी हदीस ठाहींदा उहा जोड़ींदा अहल बैत सां। माना इहा रवायत मौला अली खणी अली फरमाए थो रज़ी अल्लाह ताला अन्हु त नबी फरमायो फलाणो फलाणो जन्नत जे क़ुरान जा सरदारनि इलन नबीयीन वल मुरसलीन, नबियनि को सवा ऐं रसूलनि को सवा। ऐं अॻिलो जुमिलो अजीब आहे। ला तुख़बिरहुमा या अली, या अली इन्हनि पढ़ण खे ॿुधाइजां न।
जीवन है अगर गाल भली या तो ॿुधण में छा आहे ऐं गाल भली न आहे त न ॿुधाइनि ऐं जो मतिलबु इन में अहिड़ी ॻाल्हि त आहे न हुन पोड़नि खे बि यकीन न ईंदो सलवात पढ़ो मोहम्मद जन्नत जे पोड़नि जा ठीक है हाँ इतने ऐसे हाणे को सवाल अजीब ठहे ये तो पोड़ो पोड़ो जे जवान जवान जे बाबो बाबो हुजे डाडो डाडो हुजे पोटरो पोटरो हुजे पुटरो पुटरो हुजे तो खबर तो पए न हे या हे या हे या अल्लाह सही जन्नत में सब जवान जो मोकिलियो आदम भी उन उम्र में नूह भी उन उम्र में इब्राहिम भी उन उम्र में मौला अली भी उन उम्र में तहां असां भी उन उम्र में कीअं ख़बर पवंदी ॾाढो करो पण ॾाढो करो है फितरत न जी तब आदम अलैहिस्सलाम के पंहिंजी उम्र में नूह के पंहिंजी पर शायद अल्लाह के हसनैन एॾा प्यारा आहिनि छो त मां फितरत के टेड कयां थो पर हसनैन जी सरदारी को मौक़ो ॿाहिरि न निकिरे समझो कुछ मां सभिनी खे जवान ठाहियां थो ताकि हसनैन जी सरदारी में इते ऐसे हाणे ॿी हदीस ठाहियूं कहिड़ी त नबी फरमायो त मुंहिंजे अहल जी मिसाल कश्ती वारी आहे पोइ हिन ठाहिण छा कयो पोइ चए फलाणो दीवार आहे फलाणो बुनियाद आहे फलाणो भित आहे फलाणो छित आहे फलाणो नेसारो आहे ठही वई ठही न जो नबी अलैहिस्सलाम ईअं फरमाइनि हा न आहो माशा इल्म अली दरवाज़ा इन ते ठाहियो नबी ईअं फरमाइनि त मां घर आहियां अली दरवाज़ा तो घर के भित भी होंदी आहे छित भी होंदी आहे नारो भी नेसारो भी पर नबी फरमा शहर वा अली दर शहर के दीवार थी सकती छित न जॾहिं छित हूंदी न त पोइ नेसारो मुले जे दून में लॻंदो या भी न जुड़ी पर ठाहे ठाहे तव्हां दीवार ठाहींदव न कोट किले के दीवार सोबतपुर के दीवार पर दीवार ऐं दर जो फ़र्क़ु आहे जो फंक्शन धार दीवार मिलाइंदो आहे दीवार ॿधराईंदो आहे दरवाज़ो मिलाइंदो आहे ऐं दीवार ॿधराईंदी आहे हाणे मतिलबु इहो आहे त जेके नबी सां मिल विया आहिनि दर खां उन जा हथ खुलियल हूंदा ऐं जेके दीवार उनजा ॿधल हूंदा वरी मसीद गोल कंहिंजा हथ ॿधल आहिनि इहे दीवार खां आया आहिनि जंहिंजा हथ खुलियल आहिनि इहे दर खां आया हाँ चो हाँ ही हदी जगह पढ़ी तो बसल अहल बैत सफ़ी नूह वारा जी मिसाल हाँ वेठा छा कयो चे कश्ती हलंदी आहे सितारनि ते रात जो ये कुतुब तारो आहे शमाली आहे टेड़ू आहे मल्हा वरी सितारनि ॾिसी सफ़र कंदा आहिनि कश्ती जेका आहे इहा सितारनि जी मोहताज आहे उठायो मर असहाबी कदम जो मुझे साहबा सितारा अहल बैत कश्ती साहबा सितारा सितारन के बगैर कश्ती न हलंदी लिहाज़ा अहल बैत जी कश्ती मोहताज आहे सितारा इते बहरे समझाई ना नबी की खबर ही चल रहा है तो नबी अलैहिस्सलाम ये फरमाए ना तो मुझे अहल बैत की मिसाल आम कश्ती वारी आ तो पोहरे की गाल सच्ची नबी फरमाए तो मुझी अहल बैत की मिसाल नूह जी कश्ती वारी है नूह जी कश्ती जॾहिं पई हले तो मींहुं वसे पियो झुड़ो हो भला मींहुं वसे पियो झुड़ो सितारो ज़ाहिरी न हो जॾहिं नूह जी कश्ती पार कई तो सितारो हो ही न नबी फरमाए त जे नूह जी कश्ती सितारे जी मोहताज न आहे त मुआरी अहल बैत वारनि जी मोहताज कश्त चढ़े आयो सब कोई कच्चे जा माण्हू आयो चढ़े आयो कश्ती जो निज़ाम कश्ती पे चढ़ण खां पोइ तुंहिंजी मर्ज़ी धूड़ पा हीअ तुंहिंजी मर्ज़ी
ये ना ऐं कश्ती ते चढ़ण खां पोइ तुंहिंजी मर्ज़ी न मल्हाह जी भाॼी गाड़ी वठी वञे अगर विच सीर में तूं ट्रांटरा के मां त ना हलंदो धूल पा लहो बरदे सुभान अल्लाह अच्छा कश्ती जा टाइम हूंदा आहिनि हिकिड़ा कलाक जी हूंदी आहे हिकिड़ा 2 कलाक हिकिड़ा ॾींहुं सही आहे न लही वेंदी पोइ पर अहल बैत जी कश्ती जेका आहे उहा ॾींहं जी न ॼमू भी न कश्ती में जवानी भी न कश्ती में पणज भी न कश्ती में सुम भी न कश्ती में घुम भी न कश्ती में खा भी न कश्ती में मर भी न कश्ती में ये ना माने पूरी जिंदगी उम्र जी इन कश्ती में हुजण खपे छो त जेको इन कश्ती में नथो ॼमे वो पी जो पुट ई ऐं जेको इन कश्ती में नथो मरे वो ढूंढ ते पियो तो कुत्ता ई त सब हलाए गाल समझो परेशान है टाइम ना है मुझे खपा सोलो आसान है हां अच्छी आसे ताले अहल बैत जी कश्ती जिंदगी कश्ती आ चढ़ण को पहिरों सोच जा हिन कश्ती जा मल्लाह मोहाणा आहिनि ऐं हिन कश्ती जा मल्लाह अहल बैत 14 चढ़ण को तुंहिंजी मर्ज़ी हेॾे वञे तुंहिंजी मर्ज़ी हेॾे वञे कश्ती चढ़ण को तुंहिंजी मर्ज़ी न 14 जी मर्ज़ी जाॾे वठी वञे अगर रस्ते में कई ट्रांटरा तो ॿोड़ी दे याद रख सही है अच्छा हाणे ॻाल्हि ॿुधो कश्ती ते विहण खां पोइ कमीनो हुजे छेड़क हुजे निभाग हुजे चुप करे विहंदो आहे ईअं न कश्ती वञे थी कचे में सैलाब जो ज़मानो आहे ऐं छेड़ खां ट्रपा थो खाए लहोड़े कुत्ता कमीना माण्हू खे ॿुड़ी दे माने केॾो बि कमीनो हुजे तो शरीफ़ थी वेंदो पक पक पोइ अहल बैत जी कश्ती चढ़णो थी त पोइ छेड़क न थी सही है जाते अहल बैत विहारे ते विहणो ठीकु आहे कश्ती में खाईंदो उहा शइ जेका हूंदी आहे न अगर कश्ती वञे थी पई तो वो कराची को सऊदी अरब 8 ॾींहं त वरी 14 ॾींहं लॻंदसि जहाज खाईंदो छा जेको हूंदो न उते असां जेका शइ आहे मां त यार ॻाल्हि ॿुध मां त पिज़्ज़ा जो शौक़ीन आहियां त पिणे जो पिज़्ज़ा थो मिले या चए त मां त भंग पीअंदो आहियां कूंडो खपे कूंडो हिते लाओ या चए त मां शराब जो आदी आहियां हिते कोन थी हिते सबील पे तुंहिंजी मर्ज़ी न्याज़ खाए तुंहिंजी मर्ज़ी अली जे हथ को खाए तुंहिंजी मर्ज़ी नबी जे हथ को खाए माना खाईंदो कश्ती में वो जेको अहल बैत करे अगर ट्रांट रखे तो लो सही है पक नमाजी इन कश्ती में हो तो बेनमाजी न तस्वीर वाला कश्ती में तो जुआरी न गलायो विराए खड़ा वाला कश्ती में तो व्याजी न पांजे घर में होंदो त न कश्ती में पराए घर में तो त न है ना या कथी छोड़ कश्ती छड़ी दे तो मरंदे सही है ना इन जो मतलब अहल बैत जी कश्ती जे चढ़ण को पहिरों संभाले वठिजा जेको मौला अली खारावाई वो खाईंदे जेको ॾेई वो पाईंदे ज़ालिम कब्ज़ा गुरु को छेड़ा को अहल बैत जी कश्ती में ठहे ही कोन ठहे तो लिहाजा ये अगर तव्हां चओ त अहल बैत जी कश्ती ते रहूं हमेशा रहूं तो पोइ ये सब कम टपड़ असांखे छॾणा पवंदा ॾिसो मुझे टाइम न आहे मूंखे के मकसद पे पुॼो माना शरीफ की बेहदे त कश्ती में आहे कमी न हुजे लही वञे पोइ केर बि हुजे असां लतर घोड़े के ज़िंजर न ठाहींदा आहियूं चक्कर लतर हुजे तो बोला घोड़ो ठहंदो मायने में ईंदो लेकिन न अहिड़ो हुजे हीअं खामोश
जॾहिं 2-3 कलाक लाइ मौला जो घोड़ो जेको आहे शरारती ऐं टपर आहे चकर नथो ठहे त पोइ तूं मौला जी कश्ती में चकर भला गारियूं करण वारो मौला जी कश्ती में वेंदो ठोशर न वारो ॻाल्हि ख़तमु थी ॻाल्हि पढ़णो आसान आहे उनखे निभाइणो ॾुखियो ठीकु हाणे की कश्ती अहल बैत नजात जी कश्ती आहे ठीकु आहे हाणे हिकु हदीस ॿी ॿुधो मासूम फरमाइनि कुल्लु नासुफुन नजात व सफ़ीनतुल हुसैन औसा व फी लुजतिल बिहार असरा मौला फरमाइनि था असां सभु नजात जी कश्ती आहियूं पर मौला हुसैन जी कश्ती वेकिरी बि आहे ऐं तिखी बि आहे मौला हुसैन जी कश्ती सफ़ीनत नजा हुसैन मिसबाह अल हुदा सफ़ीनत नजा पढ़ी न हुसैन जो मौला हुसैन नजा जी कश्ती बि आहे ऐं चराग बि आहे हिदायत हीअ हदीस त न ॿुधी हुई कॾहिं कॾहिं ॿुधो मासूम फरमाइनि था हुसैन बादशाह जी कश्ती तिखी बि आहे ऐं भला इमाम हुसैन जी कुझु धार छो सवाल न माना उहा शइ ॻोल्हियो जेका इमाम हुसैन जी कश्ती सां मखसूस आहे हिकु त वेकिरी छो जॾहिं असां मोमिननि ते दीद विझूं था न असां वटि कुझु अमल आहिनि कुझु अमल न आहिनि के नमाज़ पढ़नि था कॾहिं के नथा पढ़नि के रोज़ो रखनि था के नथा रखनि इन आमाल जो तालुक़ो अहल बैत जी कश्ती सां आहे ऐं हुसैन मौला जी कश्ती में हिकु अहिड़ो अमल आहे जेको करबला जे शहीद जे यादि आहे छा चयूं करबला ऐं हुसैन मौला जी यादि उहो अमल आहे अज़ादारी छा चयूं हीअ जेको मारा में तव्हां मजलिस करायो था न इन मजलिस में उहे माण्हू अचनि था जंहिं ॿिया अमल कोन्हनि अगरि तव्हां जेके माण्हू अमल कनि था उन लिस्ट ठाहे बि चवां साईं त नमाज़ी थोरा अज़ादार घणा रोज़ानी थोरा अज़ादार घणा न घणा न पोइ जॾहिं घणा त कश्ती वॾी हुजे न कश्ती वॾी हुजे न पोइ जो मतिलबु हुसैन मौला जी कश्ती में अज़ादारनि जी गुंजाइश मौजूदु ठीकु सही यदि मौजूदु आहे त उहो अमल कहिड़ो आहे जेको हिन कश्ती में आहे उहो सिर्फ़ु अज़ादारी पोइ मातम जी सूरत हुजे मजलिस सूरत हुजे ज़ियारत जी सूरत हुजे ॻोड़नि जी सूरत में हुजे नुंहंनि जी सूरत में हुजे माना इहो बि अहिड़ो अमल आहे जेको इमाम हुसैन जी कश्ती में आहे ऐं इन अमल में ताक़त एतिरी आहे त ॿियो अमल देरि सां अधंदो ई हे अमल फौरी हलंदो वजह नमाज में रिया थी सके थी रोज़े में ॾेखाव थी सके थो ज़कात में ॾेखाव थी सके थो पर यादि कयो फितरत इंसानी आहे ॻोड़ो एसि ताईं न निकिरंदो आहे जेसीं थक न लॻंदो ये ॾिसो तव्हां जेको रोअंदा आहियो बाबा साईं रोअणु आसान कोन्हे इलाही माण्हू पंहिंजे पीउ माउ ते न रोअंदा आहिनि या रोअंदा त 30 ताईं 40 ताईं 12 ताईं मां रोअंदी विसरी वेंदो न हीअ नथो विसरे न जंहिं महिल लोहो पढ़ंदो माण्हू मातम करते रोज़ पंध पढ़ते रोज़ सदा ही या हुसैन मगज़र में मायन में मस्तूरात में नंढनि में वॾनि में इन मतिलबु ही अज़ादारी सैयद शुहदा को अहिड़ो अमल आहे जेको तिखो छो मूंखे हिकिड़ो जुमिलो यादि अचे थो सुन्नी आलिम दीन अहल हदीस हिकु जुमिलो लिखियो आहे जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो न तव्हां सभई मुसलमान हिकु पासे ही हुसैनी हिकु पासे ज़हरा जा नौकर हिकु पासे चवंदा बीबी थक खाधा तुंहिंजे लाइ घर लुटाए तव्हांजे लाइ बच्चा कुआसे तव्हांजे लाइ चादरूं कटियूं लुटियूं असांजूं तव्हांजे लाइ न्याणियूं असांजूं रुलियूं तव्हांजे लाइ जवान पुठा तव्हांजे लाइ असां कुझु बि न आहियूं सभु तव्हांजे करे दुश्मनी असांजी तव्हांजे करे आहे तव्हां वटि छा आहे ऐं उहा उन्हनि खे दाह ॾींदा जेके उते मालिक आहिनि
हाँ सही यानी तू के तॾहिं ते ईंदो आहे न उहो एहसान मनाईंदा आहिनि ॿियो कोई एहसान विसरेनि या न विसरेनि अगरि कंहिंजी तूं फाते में शरीक थिए थो जनाज़े में शरीक थिए थो सॼी ज़िंदगी में तुंहिंजो एहसान हो यार तूं मुंहिंजे बाबे जे जनाज़े में मुंहिंजे पहाड़ जे जनाज़े में तूं छा थो ॿुधाए सैयदा सलामुल्लाह अलैहा तूं विसरे थो न न न मां जुमिलो पढ़ां थो ॾिसिजो कि बीबी के असां केॾा प्यारा हूं अञा शादी मौला अली सां न थी ही त पहिरियों तुंहिंजी ज़मानत वरिती मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे बाबा मुंहिंजे अल्लाह खे चओ अली क़बूल आहे मगर एसि ताईं मां अली सां शादी न कंदुसि जेसि ताईं मां हुसैन जे आज़ादार खे ज़मानत ॾियां इन्हनि जी शफ़ाअत मुंहिंजो हक़ मुहार अगरि क़बूल अथई त मां अली सां शादी कयां के मालिया ज़मानत जॾहिं तूं ॼाए न तुंहिंजो ख़ानदान न ॼायो एॾा साइण खे प्यारा हो तुंहिंजा ॻोढ़ा मामूली न आहिनि घर में रोई कोई पर्चा न पर्चावी न पर्चावी हिते रहंदा पर साइण रुमाल खणंदी आहे तुंहिंजा ॻोढ़ा रुमाल में त मां आबे कौसर में मिलाईंदुसि तूं मामूली तूं दरे बतूल न छॾ ही वेड़ो न छॾ उसी वञ मरी वञ दरे बतूल छो जेके कुहंदा हितों जा आहिनि जेके मालिक आहिनि हुतों जा आहिनि हितों जो गुज़ारो थी वेंदो हुते मालिकी थिए उतनी मालिकी थी वई थी ही त साइण जी ज़मानत ॿियो रवायत ॿुधो ॾिसिजो बाक़ी इशारे रवायत पर चाहे थो शिमर रवायत करे थो मां हुसैन जे सीने ते चढ़ी यानी मौला हुसैन खे ॾाढी को वॾी ज़िबा पियो कयां दाढ़ी में हथ विझी हुसैन खे ज़िबा पियो कयां हुसैन जे लबे लबे हरकत कई मां सोचियो शायदि हुसैन मूंखे बदुआ थो ॾे मां कन जो वेझो कयो मां त यादि न हुउसि अब्बास बि यादि न हो अकबर बि यादि न हो ज़ैनब जी चादर बि यादि न हुई सकेदा दुर बि यादि न हो आवाज़ हिकिड़ो अल्लाह मां पंहिंजो वाइदो पूरो कयो आहे मुंहिंजे अज़ादार जी पारत मुंहिंजे शीअनि जी पारत मौला हुसैन जी मौला हुसैन सलाम यानी आखिरी वक्त में विदा ते आयो न तो सज्जाद के छा फरमायो सज्जाद जॾहिं मदीने वञे मुंहिंजे शीअनि खे मुंहिंजा सलाम वठो जा एॾा ख़ुशि नसीब आहियो तूं मामूली पाण खे न सम्झ हिन तॾहिं खे मामूली न सम्झ हाणे आख़िरी रवायत ॿुधो आयतुल्ला कोचानी लिखनि था जॾहिं को मोमिन अज़ादार मरी पवंदो आहे न त क़बर में जॾहिं माइट मिट पुट भाइर अकेलो छॾे ईंदा आहिनि हिते तड़फंदो आहे हुते अली जी धीअ परेशान पर मेरे हबीब ने मज़ा जी जल्दी कर फलाने कब्रिस्तान मेरे भाउ जो आज़ादार मातमदार शियो ज़वार मरी वियो अकेलो थी पिया सभु छॾे विया अथसि परेशान थो थिए वञी चएसि घबराए न सभिनी खां विसरी वियो आहे ज़ैनब तुंहिंजा ॻोढ़ा न आहिनि विसरिया तुंहिंजो मातम न आहे विसरियो तुंहिंजी ज़वारियूं न आहिनि विसरियूं ऐं चएसि घबराए न अली जी धीअ सलाम चवंदी है ईमान सां ॿुधाए जॾहिं क़बर में सलाम साहिब न पहुचंदा मजाल मुनकर नकी रखे तो तकलीफ़ ॾेई वञनि छो ज़हरा जे दर जो नौकर ही ज़मान तूं थई अमान तूं थई जॾहिं बि आवाज़ अचे हिन कश्त ते चवण जो हलियो अचो कम छॾे मतां मालिकी थी पवे तुंहिंजो कमु ई इहो आहे या रोह या रोहार या मातम बाक़ी दुनिया वारा थकिजी पवंदा जेतिरो पवंदा शिया ओतिरा वधंदा ख़ुदा तां असांखे आबाद रखे अला अला कलमा गो बता के हुआ कारसाज कौन गुजरा है बरशियों से इबादत नवाज कौन मस्जिद के सामने तुझे मातम है ना गवार देते न सर हुसैन तो पढ़ता नमाज कौन इन वक्त हमारे सामू हुज्जतुल इस्लाम वल मुस्लिमीन किबला अल्लामा सैयद मोहसिन अली